सकरण प्रोफेसर नज़र हुसैन चन्ना व्याजनि खां तंग थी सकरण प्रेस क्लब अची पाण समेत पंहिंजे घर भातियुनि समेत ॿाहिरि ॾियण जो ऐलान कयो आहे। प्रोफेसर नज़र हुसैन चन्नो व्याजनि खां तंग थी एहतजाजनि तौरु खैरपुर खां कराची पैदल मार्च शुरू करे ॾिनो। 8 ॾींहं बाद सकरण पहुचण ते सकरण प्रेस क्लब में एहतजाज कंदे प्रोफेसर नज़र हुसैन चन्ना चयो त कुझु मजबूरियुनि सबबि मूं 59 लख व्याज ते 2015 में इम्तियाज़ अली शाह इमदाद अली शाह खां वरिता हुआ, जंहिंजी ज़मानत में मूं ऐं मुंहिंजे भाइटे जा चेक पिण ॾिना हुआ। 8 सालनि ताईं आउं व्याज जी मेद में 2,07,95,000 ॾेई चुको आहियां, जंहिंजूं रसीदूं मूं वटि मौजूदु आहिनि, पर अञा ताईं मुंहिंजे मथां कर्ज़ु नथो लहे। इम्तियाज़ शाह इमदाद अली शाह तंग करे मुंहिंजे घरनि ते हमला करे रहिया आहिनि ऐं मुंहिंजे घर आॾो अची मुंहिंजे घर भातियुनि ऐं मुंहिंजे नियाणियुनि जी तज़लील कई वञे थी। मूं ते कूड़ियूं FIR पिण दाख़िल करायूं वयूं आहिनि। इलाइक़े जे मौज़ूदनि ऐं ज़िले ऑफिसरनि खे बि दाऊं ॾिनियूं आहिनि, पर हू बाअसर धुरियुनि आहिनि, पर मुंहिंजी केर बि नथो ॿुधे। मजबूर थी एहतजाज तौरु ॻोठ खां कराची पहिरें पंध सिंध जे कुंड कुड़छ में वञी सिंध जे साफ़िन ऐं सियासी समाजी धुरियुनि खे दाह ॾेई रहियो आहियां। ख़ुदा मुंहिंजी मदद कयो, मूंखे ऐं मुंहिंजे नियाणियुनि ऐं घर भातियुनि खे जान जो ख़तरो आहे। ऐं कराची वज़ीर आला हाउस ऐं प्रेस क्लब वारो एहतजाज कंदुसि त मूंखे मुंहिंजी रक़म वापसि मोटाए ॾिनी वञे ऐं मुंहिंजी FIR दाख़िल कई वञे। ॿी सूरत में मूं ऐं मुंहिंजे घर भातियुनि ऐं नियाणियुनि गॾियल फ़ैसिलो कयो आहे त पंहिंजे पाण खे एहतजाजनि तौरु बाहि ॾेई साड़े छॾींदासूं। अहिड़ी तज़लील वारी ज़िंदगी खां मौत बहितर आहे। रिपोर्ट फ़हीम अली जट मातली में आम वाइपे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। मातली में आम वाइपे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया, जॾहिं त मातली जा वापारी आम वाइपे जी शयूं पंहिंजे मनपसंदि अघनि ते विकिरो करे अवाम खे ॿिन्हिनि हथनि सां फोड़ण लॻा। ग़रीब माण्हू सख़्तु परेशान। इंतज़ामिया ग़ाइब ख़बर मूजिबि मातली में सब्ज़ी, फ्रूट, गोश्त, मच्छी, खीर, अटो, चांवर, दालियूं ऐं खंडु समेत आम वाइपे जी शयूं वापारी पंहिंजे मनपसंदि अघनि ते विकिरो करे अवाम खे ॿिन्हिनि हथनि सां फोड़ण लॻा। असिस्टेंट कमिश्नर मातली ऐं मुख़्तियारकार मातली पारां को बि नोटिस न वरितो वियो। ग़रीब माण्हू सख़्तु ॻणती में मुब्तला थी विया आहिनि। कंहिं बि दुकानदार या रेड़े वारे वटि सरकारी अघ वारी लिस्ट बि नज़र नथी अचे। ग़रीब अवाम जेका बरसातुनि जी तबाहकारियुनि सबबि अघ खां ई बि हाल आहे। ॿिए पासे दुकानदारनि जी हठ धुरमी ऐं इंतज़ामिया जी नाअहली सबबि संदन वधीक जीअण जंजाल बणिजी वियो आहे। ग़रीब माण्हू शयूं ख़रीद करण त ठहियो, पर शयुनि जा अघ ॿधी चकराइजो वञनि। शहरनि वापारियुनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मातली में दुकानदारनि ऐं रेड़े वारनि खे सरकारी लिस्ट मुताबिक़ आम वाइपे जूं शयूं विकिरो करण जो पाबंद बणायो। हथरादू महांगाई जी अज़ाब मां निजात ॾियारी वञे। पिरियालो रिपोर्ट मोहम्मद उमर भुट्टो पिरियालो थाणे जे हद गाड़ी मोरी लग ॻोठ मेहरदीन खेड़ो में गुज़िरियल ॾींहुं सनावती मामले तां ॻेहड़ बिरादरी ऐं खेड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झगड़ो थी पियो हो, जंहिं जे नतीजे में ॻेहड़ बिरादरी पारां 2 औरतूं ज़किया ख़ातून साइना ख़ातून सख़्तु ज़ख़्मी थी पयूं हुयूं। ॻेहड़ बिरादरी पारां उसाम ॻेहड़, अब्दुल मजीद ॻेहड़, अब्दुल हमीद ॻेहड़, मोहम्मद बुढ़ल ॻेहड़, अकबर ॻेहड़, वली मोहम्मद ॻेहड़, सुधीर ॻेहड़, रेवा सिंजोबा असरनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़नि मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बेनाग असांजे घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ते वेश्याणो तशदुद करे तज़लील जो निशानो बणायो आहे, जंहिंजी NC पिरियालो थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जवाबदार ग़ुलाम हैदर खेड़ो, नदीम खेड़ो, अब्दुल कदीर खेड़ो, अब्दुल गफ़ार खेड़ो आज़ाद घुमी रहिया आहिनि। हिननि IG सिंडी, IG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त मामले जी शिफ़ाफ़ जांच करे संदसि इंसाफ़ कयो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ उल ख़ैबर SSP मटियारी नूरुल हक़ रिंद जे सख़्त हिदायतुनि ते मटियारी पुलिस जो मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ वधीक कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं। हिकु रिक्शा मंशियात समेत 2 मंशियात फ़रोश गिरफ़्तार। CIA पुलिस मटियारी गश्त दौरान खेसि खुफ़िया इत्तला मिलण ते शुगर मिल रोड ते कामयाब कार्रवाई करे 2 मंशियात फ़रोश सदाम हुसैन वल्द बख्शू खोसो ऐं सैयद ज़ामिन अली वल्द सैयद ज़ुल्फ़कार शाह वटां 100 मैनपुड़ियूं ऐं 90 किलो मैनपुड़ियुनि में इस्तेमालु थींदड़ मटीरियल समेत हिकु रिक्शा चोरीअ जो हथु करे वरितो ऐं पुलिस सरपरस्ती में मटियारी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार मंशियात फ़रोशनि ॿुधायो त हू टंडो अलिहार मां मंशियात वठी मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते विकिरो कंदा आहिनि। हक़ TV न्यूज़ रिपोर्ट मोहम्मद उमर भुट्टो पिरियालो पुलिस जी मुबैना ॾाढाइनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे बिना जवाज़ गिरफ़्तार करे लखी रुपया रिश्वत वठण बाद आज़ाद करण ख़िलाफ़ समेत दुकानदारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। रैली, शटरबंद हड़ताल, अॻियां धरणो, ऐसे शो, हटायो शहर बचायो जा नारा। वापारियुनि अॻवाननि मीडिया खे ॿुधायो त पुलिस जी ॾाढाइनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करण, कूड़ा केस दाख़िल करण जी धमकियूं, सामान खणी ईंदड़ गाॾियुनि खां रिश्वत वठी छॾण जा इल्ज़ाम। दुकानदारनि खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे रिश्वत वठी आज़ाद करण मामूल बणाए छॾियो आहे। हिननि वधीक चयो त SSP खैरपुर पिरियालो में मुक़रर ऐसे शो ऐं करप्शन में मुलविस अहलकारनि खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़रर करण जो मुतालबो करियूं था।